मोमिनो खुशियाँ मनाओ, कमली वाला आ गया। मोमिनो खुशियाँ मनाओ, कमली वाला आ गया। रब्बे सल्लिम गुनगुनाओ, कमली वाला आ गया। मीरा शाह मदद कर अजी औखिय वे, लग लिल्लाह चे भर कादिय दे तू पे। औलाद अली शेर कर का मान मुरीद ते। ऐ बुलबुला ने गुंजे गुलजार अहमदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लु अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी। जो कई शौक असा मुझे हबीब दे सलाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बिरादरान इस्लाम, मुझे अजीज करीम भाइयों, दोस्तों, बुजुर्गों, गुनहगार आजिज़ रब्बुल आलमीन जे पाक कलाम मां, कुरान करीम मां, फुरकान हमीद मां एक आयत सबूरी तिलावत करण जो शरफ हासिल कयो आहे। उम्मीद आहे त मुख्तसिर टाइम जे अंदर इन आयत करीमा जो लफ्ज़ी तर्जुमो ऐं हिकिड़ो महबूबन जो मौजज़ो ऐं हिकु ॿ ॻाल्हि सैयदना व मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी ऐं साईं हाजी बहरान खान चांजो उन जे अरवाहन जे मुताबिक़, उन जे रूह खे इसाले सवाब जे मुताबिक़ मदीने वारे मीर जी हिकिड़ी हदीस ॿुधाए दुआ छो त दुनिया में माण्हू चवंदा आहिनि न भाउ जेको मरी वियो सो छुटो, त असांखे इहा बि ख़बर पए असां छो बि कंहिंजे चवण ते लॻंदासीं। असां कंहिंजे चवण ते न लॻंदासीं, न असां वरी कंहिंजी ॻाल्हि मञींदासीं। असां मञींदासीं मिठे मोहम्मद जी ॻाल्हि मञींदासीं या उन जे सहाबनि जी या अल्लाह जे कामिल वलीअ ॿिए कंहिंजी न मञींदासीं। ऐं मुंहिंजा अज़ीज़ करीम भाउ, अॼु तव्हां हिन मस्जिद में जेकी बि आया आहियो अव्हांखे लख लख मुबारक। छो त कंहिं वॾेरे जी ख़ुशीअ में न आया आहियो, कंहिं ऑफिसर जी ख़ुशीअ में न, कंहिं एमएनए जी ख़ुशीअ में न, सदर जी ख़ुशीअ में न, रसूलुल्लाह जी ख़ुशीअ में। कंहिंजी ख़ुशीअ में आयो? मदीने वारे मीर जी ख़ुशीअ में। अॼु तव्हांजे मथां रहमत वारे नबी जी भी नज़र आ, पियान पीर जी भी नज़र आ, आगा अब्दुल वहीद जान सरन जी तव्हांजे मथां निगाह। अल्लाह जा कामिल वली या अल्लाह जा रसूल, उन्हनि खां का बि शइ दुनिया में कुझु न आहे। छाजे करे कि हुननि खे रब उहा ताक़त ऐं पावर ॾेई छॾी। मुंहिंजा अज़ीज़ करीम भाउ, जेका मां गुनहगार आजिज़ अव्हांजे ख़िदमत आलिया जे साम्हूं रब्बुल आलमीन जे पाक कलाम मां आयत सबूरी तिलावत कई आहे, उन में अल्लाह ताला हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे मोकिले, बनी इसराइल खे मोकिले ऐं पंहिंजे बनी इसराइल वारनि खे चए थो, ए बनी इसराइलो, मां तव्हांखे हिकिड़ी ख़ुशख़बरी बि ॾियां थो ऐं मां तव्हांजे रसूल बि थी आयो आहियां। ऐं जेको मूंखां अॻु में मूसा अलैहिस्सलाम ते किताब नाज़िल थियो आहे
उनखे भी मञा थो, उनजी भी तस्दीक कया थो, पर सभिनि खां इहा ख़ासि ख़बर ॾियणु आया जो मूंखां बाद में यअती, मूंखां बाद में हिकिड़ो नबी ईंदो जंहिंजो नालो हूंदो अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अब केरु पियो चवे? ईसा अलैहिस्सलाम महबूबन खां 550 साल अॻु जो नबी आहे। अॻु में रहमत वारे नबीअ जी पेशन गोई थो चवे, पेशन गोई थो करे त मूंखां बाद में ईंदो जंहिंजो नालो हूंदो अहमद। छो त मदीने वारा मीर फरमाइनि था इसमी समाए अहमदुन फिल अर्द मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आसमान में मुंहिंजो नालो अहमद, ज़मीन में मुंहिंजो नालो मुहम्मद करीम सल्लल्लाहु। छो त उन टाइम में महबूब आसमान ते ज़मीन ते न हुया, आसमान ते हुया। इन जे करे ईसा अलैहिस्सलाम आसमानी नालो वरितो हुयो अहमद ईंदो, पर मूंखां बाद में ईंदो। ऐं अदा मां तव्हांखे ॿुधायां त मीलाद में करणु हलाल, यादी में करणु हलाल, चालीहो करणु भी जाइज़, कंहिंखे रूह खे ईसा अलैहिस्सलाम बि करणु जाइज़। तव्हांखे क़ुरान ऐं हदीस जी रोशनी सां ॿुधाईंदुसि, तव्हां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह से इरशाद फरमाया, अल्लाह ताला फरमाता है वइज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इस्राईल इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिन अत-तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बअदि इस्मुहु अहमद। फलम्मा जाअहुम बिलबय्यिनात क़ालू हाज़ा सिह्रुम मुबीन। तफसीर मदारिक वारो लिखे थो ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम सां मदीने वारे मीर जी ख़ुशख़बरी ॾिनी। हर जुमे जे ॾींहुं हर तकरीर में महबूब जी वाखाण बयान कंदो हुयो, महबूब जूं सिफ़तूं बयान कंदो हुयो, मदीने वारे मीर जूं ॻाल्हियूं बयान कंदो हुयो। छा चवंदो हुयो? मूंखां पोइ ईंदो। हाणे फ़र्क़ छा आहे? वो चवंदो ईंदो, असां चऊं था अची वियो आहे। सारे जग जान लाए सार थिया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थिया। कत्यो कुतुब तारा, कत्यो कुतुब तारा, बती छाहे बिजली मोहम्मद मिठे जी तिखी तेज तजली। महबूब जी तजली तेज जो महबूब जी अम्मा जे थी जॾहिं मुंहिंजे शिक में अतहर मां महबूब दुनिया में आया सजदे में विया त महबूबनि जे सदके जे करे मुंहिंजे अखियुनि में एॾो पावर अची वियो जो वेठी मके जे शहर में हुयसि, पर शाम मुल्क जो माण्हू मां आमिना हिननि अखियुनि सां पई ॾिसां। महबूब जो एॾो पावर मिली हुयसि, महबूब जी एॾी आमद जी क़ुवत मिली हुयसि जो अम्मा आमिना चए थी वेठी मके जे शहर में आया, पर शाम जे मुल्क में जंगल में जे गाटियूं चरनि त मां अम्मा आमिना हुननि जूं ॻिटियूं हिननि अखियुनि सां पई ॾिसां। आवाज़ इहे जो अम्मा जी क़ुवत आहे त मिठे मोहम्मद जी छा ताक़त हूंदी, केतिरो पावर हूंदो ॿुधायो।
अब आप मीन क्यों जे हथ में केर वसाईंदो अल्लाह वसाईंदो असां दुआ घुरंदासीं उनजी मर्ज़ी आहे वसाए या न वसाए मौत जी कंहिंखे ख़बर आहे अल्लाह खे ख़बर आहे अॼु मारे सुभाणे मारे परी मारे साल खां पोइ मारे भला इहा ख़बर आहे त किथे असां मरंदासीं इहा बि ख़बर न आहे सही बुखारी शरीफ खणिया बदर जी लड़ाई आ मदीने वाले में हीरो ॾींहुं बदर खां अॻु में हिकिड़ी जाइ ते लठ जो निशान लॻायो आहे पाण फरमाइनि था हिते सुभाणे सुबुह मरंदो पाण वरी ॿी जॻह ते लठ जो निशान लॻायो अथनि पाण फरमाईंदा हिते सुभाणे वली बि मरंदो वरी ॿी जॻह ते लठ जो निशान लॻायो अथनि पाण फरमाईंदा हिते शेबो मरंदो ईअं लठनि जा निशान लॻाईंदा विया 70 जॻहनि ते रहमत वारे नबी लठ जा निशान लॻाया हाणे तव्हां खां पुछां थो तव्हां पाण फ़ैसिलो कयो आहे त मौत जी अलाह खे ख़बर आहे पोइ नबीअ खे कीअं ख़बर पई सुभाणे हिते सुबुह मरंदो इन लठ खां अॻिते न पोइते थींदो इन निशान जे मथां मरंदो हाणे फ़ैसिलो तूं कर ॻाल्हि तुंहिंजे साम्हूं आहे रहमत वारा नबी फरमाईंदा हिते सुबुह मरंदो सुभाणे मुंहिंजा अदा कहिड़ी ख़बर जंग मदीने वारे मीर खे फतह अचे या काफ़िरनि खे फतह अचे इहा बि ख़बर न पर रब्बुल आलमीन जो कसम आहे रब्बुल आलमीन मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब गैब जो इल्म अता करे छॾियो हुयो छो त वेठा फर्श ते हा पर ख़बरूं अर्श जूं ॿुधाईंदा आओ न महबूब लठ जो निशान लगायो 70 जगहनि ते सहाबी चवनि था त जॾहिं जंग वारो ॾींहुं थियो जंग ख़त्म थी त असां ॾिसूं त जिते रहमत वारे नबीअ लठ जा निशान लगाया आहिनि उन खां उतबो इंच अॻिते न मुंहुं आहे न इंच पोइते मुंहुं आहे वलीद ते शेबो ते हर काफर जंहिं जा नाला वठी रहमत वारे नबी जो हिते हिते मरंदा उहे उन लठ वारी जगह ते मुआ हाणे तूं ॿुधाए अल्लाह बि चए सुभाणे या ॿिए ॾींहुं या साल खां पोइ अल्लाह खे ख़बर आहे हिते बि मरंदो नबीअ खे बि ख़बर आहे हिते मरंदो असां चवंदा नबी ख़ुदा न आहे पर ख़ुदा खां जुदा बि न आहे आओ न वेठो अर्श ते या ख़बरूं अर्श में को ॿुधाए जंग फतह थी रहमत वाले नबी महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने काफरन जे लाशन खे गॾु कराए बदर जे खूह में विझरायो पाण बदर जे खूह जे मथां जी चवनि था ए उतबा ए वलीद ए शेबा जेको रब्बुल आलमीन मूसा वाइदो कयो हो फतेह नुसरत जो ओ बि रब्बुल आलमीन पूरो फरमायो जेको तव्हां सां ज़िल्लत ऐं ख़्वारीअ जो रब्बुल आलमीन वाइदो कयो हो उहो बि रब तव्हां सां पूरो करे छॾियो अजा वरी हाणे मां तव्हां खां पुछां त जेको मरी वियो सो छुटो 3 ॾींहं थी विया उन्हनि जा जिस्म टुकड़ा टुकड़ा थी विया उन जिस्म मां रत निकिरी वियो जिस्म फाटी सुजी पियो खूह में उछलाए छॾियो पोइ कीअं ॿुधो तव्हां ॿुधायो जेके चवंदा आहिनि मरी वियो सो छुटा बसि ख़तमु आहे न उनखे ख़तमु जो न उन्हनि खे दुरूद जो मदीने वाले मीर खे हज़रत उमर अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे 3 ॾींहं थी विया उन्हनि जा गोश्त फाटी विया उन्हनि जा गोश्त टुकड़ा टुकड़ा थी विया उन्हनि जे दिलि जी धड़कन बीही वई ॻाल्हाइण बीही वियो उन्हनि जे जिस्म मां रत निकिरी वियो रहमत वारा नबी असांखे ॿुधायो तव्हां ईअं ठाहियुनि सां ॻाल्हायो जिंदा माण्हूअ सां ॻाल्हाइबो आहे त महबूब फरमायो उमर हे ईअं ॿुधंदा आहिनि जीअं जहिड़ा ॿुधंदा आहिनि
सही बुखारी शरीफ जी हदीस आहे तो को मारो कब्रिस्तान में वञे उतां दुआ घुरी मोटे त जेका जुती हूंदी आहे पेर में उन जुतीअ जा चुचक उहो मुर्दा ॿुधंदो आहे तो असांजो अक़ीदो आहे न उनखे दुरूद उनखे सलात उनजे मथां क़ुरान जो ख़त्मो उनजे मथां ख़ैरात कंदे असां ईअं न चवंदा आहियूं कि ख़ैरात आहे पर उन ख़ैरात जो सवाब उन दुरूदनि जो सवाब उन क़ुरान करीम जे ख़त्मे जो सवाब उनजे रूह खे इसाले सवाब कंदा आहियूं दौर कंदा आहियूं यानी कंदा आहियूं वारी कंदा आहियूं मीलाद कंदा आहियूं उन माल चलायो कोहण माल बिस्मिल्लाह अल्लाह अकबर अदा जे बिस्मिल्लाह अल्लाह अकबर करे कुठई तो यारी करण बि हलाल आहे पारी करण बि हलाल आहे मीलाद करण बि हलाल आहे जेको मीलाद खे हराम थो करे ऐं यारीअ खे हराम कंदो पोइ पुट जी शादीअ ते छो डांड कोन्हे पोइ उनजे मथां बि अलाह जो नालो त कोन थो पवे बाक़ी जॾहिं वरिते पुट जी मुजादा पर इहो ॾिसो त कोहण महल ज़िब्ह करण महल कंहिंजो नालो आहे जे ज़िब्ह करण महल तो जो पीरान पीर या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हराम आहे जे कोहण वक्त जे बिस्मिल्लाह अल्लाह अकबर अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह या दम दस्तगी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़ी गाल ॿुधो महबूब जी पोइ पीरान ॿुधाए पोइ दुआ घुरंदा महबूबन हिकड़ी जंग में आहिनि रहमत वाले नबी के हिकिड़ो सहाबी अची अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फलाणो तो जो सहाबी आहे ओ काफ़िरन खे ये तो तलवारूं हणे ये तो केराईंदो वञे तुपन केराईंदो चाहींदो थो वञे जॾहिं रहमत वारे नबी जे अॻियां इहा ॻाल्हि कई मदीने वारे मीर फरमाए मुंहिंजा गुलाम इहो जहन्नमी आहे छो त असहाबीअ जी नज़र उन जी ज़ाहिरी ज़िंदगीअ ते हुई पर रहमत वारे जी नज़र रहमत वारे नबीअ जी नज़र उन जे आख़िरी टाइम ते और सहाबी जे परेशान थी वियुसि अहिड़ो सहाबी जे जहन्नमी आहे बाक़ी केरु जन्नती थींदो परेशान हाल में वेठो आया तो जंग मदीने वाले मीर के फतेह थी रहमत वाले नबी जंग फतेह कई मदीने वाले मीर फरमायो गुलामो वञो जेके शहीद थी विया उन्हनि खे खणी अचो मां मोहम्मद जनाज़े जी नमाज़ पढ़ान जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे खणी अचो मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे मथां मलम पटी कया साहबी जो मां उन शख्स जे तार में हुयसि उन शख्स जे तलाश में हुयसि जेको महबूब खे न अर्ज़ कयो या रसूल अल्लाह फलाणो साहबी ॾाढी तलवार भली थो हलाए मां उन जी ॻोल्हा में जॾहिं उन जी ॻोल्हा में निकितसि ॻोल्हींदो आयसि उन जॻह ते पहुतसि जिथे हू ज़ख़्मी दाऊ पे कराई लड़ो पे कराई बेजो वास पंहिंजी तलवार खणी धकणी पाण खे बाद करे छॾाई मुंहिंजो सदक या रसूल अल्लाह जा हबीब असांजी निगाह उनजे ज़ाहिरी ज़िंदगी ते पर कुर्बान वॾा आमला जे लाल तव्हां जंहिंजी ज़ाहिरी दुनिया ते बि निगाह हुयसि त आख़िरी मरण वारे टाइम ते बि उनजी निगाह हुई इनमां मालूम छो त असांजो नबी आल महबूबन खे रब गैब जो इल्मु ॾेई छॾियो आहे
असुल मालिक केरा अल्लाह असा न था जो अल्लाह असुल मालिक महबूबा असुल मालिक अल्लाह हुआ रब्बुल आलमीन पानी और मौलवी अशरफ अली थानवी पाजे किताब नशर तीब जे अंदर लिखे तो पीरान पीर जे शहर में ताकि तो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए पोइ पीरान पीर ॻाल्हि कंदासीं पीरान पीर जे शहर में कपड़ा धोईंदो हुयो पीरान पीर अब कंहिंजा धोईंदो हुयो पीरान पीर जा कपड़ा धोईंदो हुयो जॾहिं मरी वियो खणी हुनखे क़बर जे हवाले कयाऊं जॾहिं इंसान मरंदो आहे न असां त हिते अच्छा कपड़ा पायो काटन जा कपड़ा मिट्टीअ जी दज़ बि बर्दाश्त नथा करे सघूं पर मुंहिंजा अल्लाह उन ॾींहं खे यादि करजो ॾींहुं तुंहिंजा अजीज़ तोखे छॾे वेंदा तुंहिंजा मिट तोखे छॾे वेंदा तुंहिंजा यार तोखे छॾे वेंदा जिन दोस्तनि खे तूं बाह मां वठी होटलनि ते वञी चाहूं पीआरींदो आहे मानियूं खाराईंदो आहे उहे सभु छॾे वेंदई पर हा अल्लाह या अल्लाह यौम इज़िन बादहुम लिबादिन अदुहुन इल्लल मुत्तकीन या जेका दुनिया वाली दोस्ती आहे लालच वाली दोस्ती आहे इहा तुंहिंजी टुटी वेंदी पर अल्लाह वारनि जी दोस्ती न टुटंदी न टुटंदी केर सोचे अल्लाह जो कुरान में क्यों फरमाए रब्बुल आलमीन कि दुनिया वाली दोस्ती टुटी वेंदी पर अल्लाह वाली दोस्ती न टुटंदी तो अल्लाह वाला दोस्ती है तो अल्लाह वाला चवंदा नमाज आयो मुसलमान महबूबत कलमो भरियो रहमत वाले नबी फरमाइन था कि जेको शख्स नमाज पढ़ंदो आहे मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अखियूं ठारींदो अब महबूब जो अखियूं ठारण केर थो चाहे हथ मथे खणी मां ॾिसां मस्जिद में छा ॻाल्हि कयूं तो पंज वक्त नमाज तो मुसलमान आहिनि महबूब जो आशिक़ अल मरअ मअ मन अहब हिते उहो ईंदो आहे जंहिंजी मोहबत बंदीअ वारे साईं सां हूंदी आहे पाण फरमाईंदा आहिनि जे माण्हू जी जंहिंसां मोहबत हुजे कंहिंजी कंहिंसां मोहबत हुजे कंहिं माण्हू जी कंहिंसां मोहबत हुजे पर जंहिंजी मोहबत रसूलुल्लाह सां हूंदी क़यामत जे ॾींहुं असां गुनहगारनि जा हथड़ा हूंदा मदीने वारे अब मदीने वाले मीर सां गॾिजण चाहियो था जेके गॾिजण चाहिनि उहे हथ मथे खणनि पाण फरमाए अल्लाह ताला फरमाए थो मन युतिल्लाह व रसूल फउलाइक मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीकीन व शुहदा व सालिहीन केरा जेको अल्लाह जी भी ताबेदारी करे अल्लाह जे रसूल जी भी ताबेदारी ताबेदारी चाहे नेक कम पंज वक्त नमाज पढ़ो कुरान जी तिलावत करो जॾहिं तव्हां अल्लाह जी नमाज पढ़ंदो कुरान जी तिलावत कंदो अल्लाह जो मअल्लज़ीना अनअम अल्लाह मां उन्हनि माण्हुनि सां क़यामत वारे ॾींहुं गॾु ठाहींदोमांव जिन ते मां रब नेमतूं कयूं आहिनि उहे नेमतूं रब कीअं ते कयूं आहिनि मिनल नबिय्यीन माना नमाज पढ़ंदो रब जे रसूल जी फरमा बरदारी कंदो त क़यामत जे ॾींहुं नबियनि जे टोले मां थी उथंदो महबूब हूंदा तव्हां उम्मती मदीने वारे मीर सां गॾु हूंदो जे महबूब सां गॾिजण चाहियो त पंज वक्त नमाज पढ़ो गॾिजण चाहियो था अबू बकर सिद्दीक़ सां केरु गॾिजण चाहे थो तो पंज वक्त वही नमाज पढ़ो कुरान पढ़ो हुसैन जा मुरीद हूंदा आवाज के हुसैन जा मुरीद हाथ मथे खणनि उन हुसैन त पंहिंजी जान पंहिंजो सिर पंहिंजो तन आखिरी सजदो में हुसैन कज़ा न कयो तो हुसैन जा मुरीद आहियो त नमाज पढ़ो ऐं हुसैन जा मुरीद आहियो त पीउ मां जो भी अदब कयो पाण फरमाता अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात मां जे पेरनि जे हेठां जन्नत आहे मां पीउ जो अदब कंदो जेके मां पीउ जो अदब कंदा त मथे खणण वारे सां इंशाअल्लाह
मुझे अजीज करीम भाजे को अल्लाह जो कुरान जे थो कि क़यामत जे ॾींहुं जेको अल्लाह जी फर्मा बरदारी करे, अल्लाह जे रसूल जी फर्मा बरदारी करे, क़यामत जे ॾींहुं शहीदन जे लिस्ट में हुसैन जा मुरीद हुसैन सां गॾु हूंदा मअल्लज़ीन अनअम अल्लाह। अल्लाह जो कुरान जे थो न उन्हनि माण्हुनि सां गॾु हूंदा जिन ते मां रब नेमतूं कयूं आहिनि। उहे कहिड़ा आहिनि? नबी, सिद्दीक, शहीद। तव्हां पीरान पीर सां गॾिजणु चाहियो था? अल्लाह ताला फरमाए थो मेहनत वसालिहीन, क़यामत जो ॾींहुं थींदो त तव्हां सालिहनि सां गॾु हूंदव। सालिहनि मां मुराद कहिड़ा? सैयदना अब्दुल कादिर जीलानी। उन्हनि सां गॾु भओ, 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो न मस्जिद में वाइदो करे वरी सुबुह जो हिकिड़े कन मां ॿुधी ॿिए कन मां कढी छॾियो। नमाज़ 5 वक़्त पढ़ो, रहमत वारे नबी जो अखियूं ठाहियो। ऐं मां तव्हांखे अल्लाह जो क़ुरान ॿुधायो आहे कि हाफ़िज़ वेठा आहिनि, तव्हां इन खां पुछी सघो था त इहा क़ुरान जी आयत आहे या मां हथ जी का ठाही आहे। जेको अल्लाह चए थो क़यामत जे ॾींहुं नबीअनि सां गॾु हूंदा, सिद्दीक़नि सां गॾु हूंदा, शहीदनि सां गॾु हूंदा, सालिहनि सां गॾु हूंदा। जेके अल्लाह जे रसूल जी फर्मा बरदारी कनि, केर आहिनि जेके 5 वक़्त नमाज़ पढ़नि, अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कनि ऐं महबूब सां सही ऐं सचो इश्क रखनि। आशिक़ रसूल हुजनि, हुन जमायत मां न मता सुभाणे जो मोली तकलीफ करे तो हुन जमायत वारा भी नमाज पढ़ंदा मता हुन मां भी हुजा। पर आशिक़ रसूल ला युमिन अहदकुम हत्ता अकून अहब इलैहि मिन वलदिही व वालिदिही वन्नास अजमईन। पाण फरमाई था त एतर उहो माण्हू मोमिन नथो थी सघे जेको पीउ खां पुट खां पंहिंजे रिश्तेदार अजीज करीब खां मां मोहम्मद खे वधीक सागाल याद आया मोली अशरफ अली थानवी जी बेकार पीरान पीरान धोबी नबीयो दुनिया का विसाल फरमायो उनके खनी कब्र जे हवाले को जदों कब्र जे हवाले कयो मुनकर नकीर नहीं आया। उन धोबी खां पुछंदा तुंहिंजो रब कहिड़ो, तुंहिंजो नबी कहिड़ो, तुंहिंजो दीन कहिड़ो। ओ धोबी जदों न मूंखे रब जी ख़बर आ, न मूंखे दीन जी ख़बर, न मूंखे नबीअ जी ख़बर आ। आओ हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ख़बर आ जो मां सैयदना अब्दुल कादिर जीलानी जा कपड़ा धोंदो आहियां। कंहिंजा कपड़ा धोईंदो आहियां? सैयदना अब्दुल कादिर जीलानी जा कपड़ा धोईंदो आहियां। मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर ना दर खोल नगर दस्तगीर ना उन्हें जा कपड़ा धोईंदो आहियां। मलाइक मुनकर नकीर मथे विया रब्बुल आलमीन खे अर्ज़ करण जा मौला कहिड़ो तुंहिंजो बंधो आया जेको तोखे बि नथो सुञाणे, इस्लाम खे बि नथो सुञाणे, मुंहिंजे हबीब खे बि नथो सुञाणे। जो इन्हनि खे नथो सुञाणिया पर हिकिड़े शख़्स खे सुञाणींदो आहियां। बगदाद में अब्दुल कादिर जीलानी जा कपड़ा धोईंदा। रब फरमायो मुनकर नकीर इनखे छॾे जो जे मोहम्मद जे गुलाम खे मदीने वारे मीर जे बच्चे खे सुञातो उन जड़ मर्द खे सुञाणे छॾियो। अल्लाह जो क़ुरान चए थो दुनिया जी दोस्तियूं टुटी वेंदियूं, दुनिया जा नाता ख़त्म थी वेंदा पर अल्लाह वारनि जा नाता ख़त्म न थींदा। अल्लाह वारनि जा रिश्ता न टुटंदा। तो 5 वक़्त नमाज पढ़ इंशाअल्लाह ताला क़यामत जो ॾींहुं थींदो ई मस्जिद तव्हांजे लाइ सफ़ीनो बणिजी पवंदी। तव्हां सभु इन सफ़ीने में थी पुलसरात पार कंदा। पर जे हिन मस्जिद में ईंदो ई न उन सफ़ीने में वेंदो ई पर मुजादा महू फरमाई था फ़इज़ा सल्लैतुम अलल मय्यत फ़ख़लिसू लहू दुआ। जॾहिं को बंदो मरी वेंदो आहे उनजी जनाज़े जी नमाज़ पढ़ी वेंदी आहे। माण्हू चवंदा न भाई जनाज़े जी नमाज़ न पढ़ो, जनाज़े जी नमाज़ पढ़ी उन खां पोइ दुआ न घुरो।
बहु फरमाइंदा फैदा सल्लैतुम अलल मय्यत फखलिसू लहु दुआ। जदा तो नमाज खां फारिग थी वञो, जनाज़े जी नमाज पढ़ी वञो, जनाज़े जी नमाज खां फारिग थी तो मय्यत जे लाइ हिकिड़ी ख़ासि दुआ घुरो। जॾहिं उन मयत जे लाइ दुआ घुरंदो, जेतिरा बाला जेतिरा माण्हू हूंदा आमीन चवंदा त रब हुन जे दफ़्तर में एतिरियूं नेकियूं लिखाईंदो। पोइ जॾहिं न हितां हुनखे कुल्हे कान्हे थी अज़ीज़ क़रीब रिश्तेदार खणी कब्रिस्तान में वेंदा आहिनि, क़ब्र में लाहींदा आहिनि। मौलाना अवैसी साहब पंहिंजे तफ़सीर फीज़ुर रहमान जे अंदरि लिखे थो त दुनिया में न मुनकर नकीर जा पोइ ईंदा आहिनि, पर मोहम्मद क़ब्र में सभिनी खां अॻु में ईंदो। अबाजे महबूब सभिनी खां अॻु में क़ब्र में अचे त बेनमाज़ी जेके नमाज़ नथा पढ़नि रसूलुल्लाह जी कहिड़ो कंद खणंदा, जेके महबूब जे मथां सलातो सलाम नथा पढ़नि कहिड़ो कंद खणंदा, मुस्ताक़ रसूल कहिड़ो कंद खणंदा। उते कंद हूंदो त आशिक़नि जो मथे हूंदो। पाण उन क़ब्र वारे खे ॾिसी चंद कदम परते थी बीहंदा, मुनकर लकीर लही ईंदा। उन मयत खां पुछंदा तुंहिंजो रब कहिड़ो, तुंहिंजो नबी कहिड़ो, तुंहिंजो दीन कहिड़ो। जेकर चवंदा रब मुंहिंजो अल्लाह, नबी मुंहिंजो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दीन मुंहिंजो इस्लाम। मलाइक चवंदसि इहो जेको साम्हूं जवान बीठो आहे उनखे तो सुञाणी थो या न। हाणे फ़ैसिलो तव्हां ते आहे, सुञाणींदो केरु आशिक़ इहो न सुञाणींदो। जेको हिकु ई हुनजी जेको दिलि जो इरादो हूंदो महबूब जे तरफ़ न हूंदो त हुते कीअं सुञाणींदो। सुञाणींदो उहो जंहिंजो दिलि वारो कनेक्शन मिठे मोहम्मद सां उन सां हूंदा। पोइ जॾहिं उनखे दफ़न करे मोटी ईंदा पोइ अल्लाह जो क़ुरान चए थो रब्बना इग़फिर लना व लिइख़्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। जेके हिते हिन दुनिया में कलमे सां हलिया विया आहिनि, मुस्लमान थी रहमत वारे नबीअ जा उम्मती थी हिन दुनिया मां हलिया विया, उन्हनि जे लाइ बख़्शिश जूं दुआऊं घुरो। केर थो चवे अल्लाह जो क़ुरान, मतलब आहे त अल्लाह जो क़ुरान चए थो उन लाइ दुआऊं घुरो। टाइम थोरो न त महबूब जो अञा ॿियूं हदीसूं ॿुधाया हा, पर अल्लाह जो क़ुरान पढ़ो त अल्लाह साईं उन्हनि खे आला मक़ाम ऐं आला दर्जा ॾींदो। महबूब जी हिकिड़ी हदीस आहे जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो उन जा पीउ माउ जेके गुनहगार हूंदा बदकार हूंदा जॾहिं क़ब्र मां उथंदा त हुननि जूं नेकियूं खणी रब्बुल आलमीन के अर्ज़ कना मुझा मौला असा त ऐबदार आसे, असा त गुनाहगार आसे, असा त बदकार आसे, असा जी किस्मत फिटल हुई पर ये नेकियूं किथां आयूं। रब फरमाईंदो त तव्हां जो औलाद सालेह जेको पोइ छॾे आया हो उन्हनि तव्हां जे लाइ दुआऊं घुरियो न। मां रब हिते जमो करे छॾियो अॼु तव्हांखे ॾेखारिया। पोइ उन महबूब खे न विसारियो, उन महबूब जो मीलाद कयो। रब जो कसम आहे जीअं महबूब जी न मीलाद जी महफ़िल मल्हाई, अॼु मल्हाई अथव न साल खां पोइ हिन खां हाजी साहब खां तव्हां पुछी सघो था त महबूब जे मीलाद जे सदके रब केतिरी भलाई इहो नथो चवण तव्हांखे केतिरी ताक़त बेगुल आयो, मौलवी घुरायो, आलिम घुरायो, नात खान न जे रब तोखे टाफीअ जी ताक़त ॾिनी हिकिड़ी नंढड़ी टाफी उनखे भञी टुकड़ा करे रसूलुल्लाह जो मीलाद मल्हाईंदे रब तोखे उनजी बि ख़ुशीअ जो सवाबु ॾेई छॾींदो। मन फरेह बिना फरेहना बि, जेको असांजी ख़ुशी मल्हाईंदो आहे असां उन सां ख़ुशि थींदा। अल्लाह जे वलियनि सां सोहबत करियो, मदीने वाले मीर जी इत्बा करियो ऐं जेके असांजा वॾड़ा हिन फानी दुनिया मां लाॾाणो करे विया आहिनि उन्हनि खे कुल ख़त्मा दुरूद सलातो सलाम ज़िक्र
खैर खैरात ॾींदो रब जो कसम खे उन्हनि जे रूहनि खे पहुचंदो आहे। मां तव्हांखे रब जो क़ुरान पढ़ी ॿुधायो। क़ुरान खां मथे ॿी ॻाल्हि कान्हे। मुला जी ॻाल्हि असां छो मञूं? असां कंहिंजी ॻाल्हि मञींदासीं? अलाह जी, अलाह जे रसूल जी। जनाज़े खां पोइ दुआ घुरबी जेका मां तव्हांजे साम्हूं हदीस पढ़ी, फ़इज़ा सल्लैतुम अलल मय्यत फ़ग़सिलू लहू। जनाज़े जी नमाज़ खां तव्हां फारिग़ थी वञो तो उन जे लाइ हिकिड़ी ख़ासि दुआ घुरो। ऐं महबूब खां बाद में ला नबी बअदी, मोहम्मद खां बाद नबी न ईंदो। महबूब असांजो आख़िरी नबी आहे ऐं ख़त्मे नबूवत ते तव्हां पढ़ो जो जिंदाबाद जिंदाबाद खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद। दादा ताजदारे ख़त्मे नबूवत ते पढ़णा असांजो हिफ़ाज़त न कंदासीं जो कीअं कंदे? महबूब ने कम असांजे हवाले करे छॾियो आहे। असां सां तव्हां गॾिजी पओ, इंशाअल्लाह ताला मदीने वारो मीर भलाई कंदो, रब राज़ी थींदो। असांजा पेर ई पार थी वेंदा जेके कूड़ा आहिनि, कजाल आहिनि, कज़ाब आहिनि। इंशाअल्लाह इन्हनि जो मोह हेठि हूंदो, आशिक़ाने रसूल जो मोह मथे हूंदो। बाक़ी शेर भई दुआ थो बगुड़ बाज अभागी साईं किनड़न को जनते। बगुड़ बाज अभागी साईं किनड़न को जनते। मेटे मोहब्बत खताऊं आका उजारे विदई। एड़ो कुर्ब कई अंदर ठारे छॾई। ठारे छॾे न लिखे लाइक थोरा तुंहिंजा अरबी सॻोरा। पंहिंजो रहमत जो विसारे छॾई। अहिड़ो कुर्ब कयई अंदर ठारे छॾई। ऐं हिन महफ़िल में आयो बि आहे। महबूब जी मां तव्हां सां ॻाल्हि कई न, मदीने वारे मीर जे निगाह में महफ़िल हली रही आहे। पीरान पीर जे निगाह में महफ़िल हली रही आहे। ऐं पीर मुर्शिद अब्दुल वहीद जान सरंदी रहमतुल्लाह ताला अलैह जेको अमीर उमर जो औलाद आहे, जंहिंजे पाछे खां शैतान भॼंदो हुयो, उन जी बि निगाह हिन जमायत में हली रही आहे। चल करीम रब मुझे चवण वाले बुरे फरमाए वमा अलैना इल्लल बलाग।